मां तालका रिपोर्टर अब्दुल मोमिन कोरी जनरल अदम में चेयरमैन NPCIHA बैनुल मज़हब हम आहंगी पाकिस्तान साईं सैयद अली शाह राशिदी जे हुकुम ते नई तंज़ीम साज़ी जे हवाले सां मीटिंग रखाई वई जंहिंजी ज़ेर निगरानी लीगल एडवाइज़र NPCIHA सिंध प्रोफेसर गुल मोहम्मद मेमण कई। ज़िले सांगड़ लाइ NPCIHA जो सदर अब्दुल मोमिन कोरी खे कयो वियो। जनरल सेक्रेटरी अदनान मलिक खे कयो वियो। तालका सदर हनीफ शेख खे कयो वियो। उन मौक़े ते लीगल एडवाइज़र गुल मोहम्मद मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंशाअल्लाह NPCIHA जा उहिदेदार तंज़ीम खे बहितर नमूने सां हलाईंदा, मुल्क क़ौम ऐं फ़ौज सां गॾु कलो किले में मिलाए हलंदा। ज़िले सांगड़ जे सदर अब्दुल मोमिन कोरी चयो त असां थोराइत आहियूं चेयरमैन पाकिस्तान साईं सैयद अली शाह राशिदी ऐं चेयरमैन सैयद डॉक्टर ग़ुलाम हैदर मेमण जा, जिन असांखे मुल्क क़ौम जी ख़िदमत करण जो मौक़ो ॾिनो। मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत फ़र्ज़ सम्झी कंदासीं। पाक फ़ौज असांजे कनगे जी हॾी मिसल आहे। जनरल सेक्रेटरी अदनान मलिक चयो असां मुल्क ऐं पाक फ़ौज सां गॾु आहियूं। तालका सदर हनीफ शेख चयो त चेयरमैन पाकिस्तान साईं सैयद अली शाह राशिदी सां गॾु आहियूं। साईं सैयद अमीन शाह जो मिशन जारी रहंदो इंशाअल्लाह। उन मौक़े ते आसिफ मलिक, ज़िक्रिया कोरी, हाफ़िज़ अब्दुल क़ुद्दूस कोरी, अब्बास अब्बासी समेत वर्कर शिरकत कई। उन मौक़े ते मुल्क ऐं पाक फ़ौज जो ज़िंदाबाद जा पिणु नारा हंया विया।